पीरगोट वेझो कान्हर बिरादरी जी ॿिनि धुरनि में गाह जी बेल तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान जवाबदारनि पंहिंजी भेणीअ खे क़तल करे छॾियो। जवाबदारनि अब्दुल मजीद खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। इन अहम ख़बर खां अॻु आगाह कयो पिया पीरगोट वेझो कान्हर बिरादरी जी ॿिनि धुरनि में गाह जी बेल तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान जवाबदार पंहिंजे भेणीअ खे क़तल करे छॾियो। जवाबदारनि अब्दुल मजीद खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। इन अहम ख़बर बाबति नाज़रीन अवांखे आगाह कयूं पिया। पीरगोट वेझो कान्हर बिरादरी जी ॿिनि धुरनि में गाह जी बेल तां झेड़ो थी पियो आहे। जहिड़े दौरान जवाबदारनि पंहिंजी भेणीअ खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदारनि अब्दुल मजीद कान्हर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। पीरगोट वेझो कान्हर बिरादरी जी ॿिनि धुरनि में गाह जी बेल तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान जवाबदारनि पंहिंजी भेणीअ खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदारनि अब्दुल मजीद कान्हर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। पीरगोट वेझो कान्हर बिरादरी जी ॿिनि धुरनि में गाह जी बेल तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान जवाबदारनि पंहिंजी भेणीअ खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदारनि अब्दुल मजीद कान्हर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। नाज़रीन अवांखे ॿुधायूं पिया पीरगोट वेझो कान्हर बिरादरी जी ॿिनि धुरनि में गाह जी बेल तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान जवाबदारनि पंहिंजी भेणीअ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। नाज़रीन हिन अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। पीरगोट वेझो कान्हर बिरादरी जी ॿिनि धुरनि में गाह जी बेल तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान जवाबदारनि पंहिंजी भेणीअ खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदारनि अब्दुल मजीद खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। पीरगोट वेझो कान्हर बिरादरी जी ॿिनि धुरनि में गाह जी बेल तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान जवाबदारनि पंहिंजी भेणीअ खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदारनि अब्दुल मजीद कान्हर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। ख़बर शामिल कयूं पिया पीरगोट वेझो कान्हर बिरादरी जी ॿिनि धुरनि में गाह जी बेल तां झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान जवाबदारनि पंहिंजी भेणीअ खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदारनि अब्दुल मजीद खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। नाज़रीन पीरगोट वेझो कान्हर बिरादरी जी ॿिनि धुरनि में गाह जी बेल तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान जवाबदारनि पंहिंजे भेणीअ खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदारनि अब्दुल मजीद कान्हर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे।